आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल सा दोस्ती रखजे सुहवा माण्हू फनकार त घणा जेके आहिनि कोशिशि कंदा आहिनि त घणो मथे निकिरी अचूं ऐं हर को पंहिंजी महिनत करे पियो ऐं ज़रूरु तव्हां पंहिंजो आको लिखियो पिया। तव्हां हिन पंहिंजी क्लब जी जॉइन कई आहे त हिते सिखिया जो मर्कज़ ख़ासि करे हिसाब सां या पंहिंजी बैठक जे हिसाब सां? सर मसलो आहे मौसीक़ी दुनिया तमामु वॾी आहे। असां पंहिंजी रियाज़त लाइ जेको आहे सो खोली आहे क्लब त पंहिंजो रियाज़ करे सघूं। जीअं असां साइड ते हिकिड़ो पंहिंजी मख़सूस जॻह हुजे जिथे असां पंहिंजी मौसीक़ी खे अॻिते वधायूं ऐं सुठी शइ ॻायूं ऐं कोशिशि कयूं त जेको आहे सो राग सां महिनत करे सुरनि सां सुठो ॻाए सघूं। जीअं असांजा बुज़ुर्ग उस्ताद ख़ान साहब करे विया, माना जीअं कोशिशि पंहिंजी इहा ई आहे त जेकर उन्हनि जहिड़ो न त मिड़ी कुझु न कुझु जीअं सुठी मौसीक़ी ॻाए सघूं ऐं असांजो राग जेको आहे सो पोइते लाइ बि ज़िंदा रहे ऐं सुठा सुठा सुरीला उस्ताद नौजवान जीअं थियनि, सुठी मौसीक़ी ॻायूं, सुठनि उस्तादनि खे ॻायूं त जीअं दोस्तनि में ॻाइणनि में शऊर अचे ॻाइण जे हवाले सां बि। ऐं असांजा जेके ॿुधंदड़ दोस्त आहिनि ऐं उन्हनि खे बि जीअं अगरि सुठी मौसीक़ी ॿुधंदा उन्हनि ते बि थोरो घणो असरु थींदो ऐं उहे सुठी मौसीक़ी ॿुधणु शुरू कंदा। हींअर मां असांजे ॾिसंदड़नि खे कंहिंजो गीत पिया ॿुधायो कलाम? सर ही तमामु मुंहिंजो पसंदि जो शाइरु आहे, तमामु नौजवान ऐं तमामु सुठो लिखंदो आहे। असांजो पिरी प्यारो जेको आहे सो दोस्त शाइरु बहादुर सोलंगी साहब, उनजो मां गीत पेश कयां थो। तमामु बहितरीनु गीत आहे। बिस्मिल्लाह। सुहवारन सां दोस्ती रखजे, सुहवारन सां दोस्ती रखजे, दिल चवे थी संगत पकी रखजे, दिल चवे थी संगत पकी रखजे, सुहवारन सां दोस्ती रखजे, सुहवारन सां दोस्ती रखजे। प्यार सां प्यार जे सफ़ा न मिले, प्यार सां प्यार जे सफ़ा न मिले, गौ ज़मानत में ज़िंदगी रखजे, गौ ज़मानत में ज़िंदगी रखजे, दिल चवे थी संगत पकी रखजे, दिल चवे थी संगत पकी रखजे, सुहवारन सां दोस्ती रखजे, सुहवारन सां दोस्ती रखजे। माशाअल्लाह, तमामु सुठो गीत साईं बहादुर सोलंगी जो। हींअर ॿिया बि साईं काफ़ी घणा सारा सुवाल आहिनि असांजे ॾिसंदड़नि जा, उहे बि चाहींदा त तव्हांजो मुकमल तारुफ़ पतो ऐं तव्हांजी रहाइश अगरि तव्हां पंहिंजी ज़ुबानी ॿुधाईंदो त महिरबानी थींदी। सर मां त असल में असांजो रती तेरे खां परियां ॻोठ आहे, मां हुन ॻोठ जो रहाकू आहियां, पर मां हिते मां पंहिंजी मौसीक़ी क्लब खोली आहे ऐं जेको आहे सो पंहिंजा थोरा घणा प्रोग्राम बि मिलंदा आहिनि, मां प्रोग्राम बि कंदो आहियां। जेको आहे सो ॿियो बि मूंसां दोस्त रहंदो आहे गॾु, फ़क़ीर न्याज़ हुसैन उमरानी, असां ॿई गॾु रहंदा आहियूं क्लब ते। सर मुंहिंजो असुलु नालो आहे बाकर अली, मां ज़ात जो बलोच आहियां बुलेदी, पर मौसीक़ी हवाले सां मुंहिंजो नालो आहे बाकर अली। बसि पंहिंजो ज़ात न बल्कि सिर्फ़ु पंहिंजो नालो ई मां जेको आहे सो लिखाईंदो आहियां, उनखे ई ज़ाहिर कंदो आहियां। नालो मुंहिंजो बाकर अली आहे। ठीकु आहे साईं, जेके बि असांजा ॾिसंदड़ आहिनि पिरी प्यारा आहिनि, सभिनि जे लाइ साईं बाकर अली जो मोबाइल नंबर असांजे स्क्रीन ते हेठियां पटीअ में अचे पियो, तव्हां नंबर ते साईं सां राब्तो करे सघो था ऐं पंहिंजे महफ़िल में, पंहिंजी संगत में ऐं प्रोग्रामनि में साईं खे घुराए उते ॿुधी सघो था। इन ई करे असां नंबर साईं जो पटीअ में पाए ॾिनो आहे। हींअर जो साईं खां ॿियो को नओं गीत ॿुधूं था। हींअर मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, असांजो तमामु बहितरीनु सुठो शाइरु आहे, मूं हुनजी कैसेट में बि हुनजा कलाम ॻाया आहिनि। असांजो सिराज महर साहब तमामु सुठो शाइरु आहे, उनजो मां तव्हांखे थल मिसरो ॿुधाईंदुसि, तमामु बहितरीनु गीत आहे हुनजो। सिराज मैसर साहब ॿुधंदा गीत साईं।
तुझे चपेड़न जा निशान खपन मुझे गलेड़न ते मुझे गलेड़न ते मुझे गलेड़न ते मुझे गलेड़न ते तुझे चपेड़न जा निशान खपन मुझे गलेड़न ते मुझे गलेड़न ते मुझे गलेड़न ते मुझे गलेड़न ते। ज़बरदस्त साईं, महिरबानी, तमामु सुठो।